वगण में खबर ईंदा हलो तो वगण में दर्जी यूनियन की गरजणी थी गुजरी। महंगाई ऐं उजरत समेत मुख्तलिफ मामलन ते गौर विचार कयो वियो। शहर के तमाम दुकानदारन कारीगरन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते सरपरस्ती आला शरफुद्दीन पंवर, सदर इम्तियाज अली खासकेली, जनरल सेक्रेटरी कामरान पंवर ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त महंगाई सबब दर्जी कारीगरन ऐं दुकानदारन जो गुज़ारो मुश्किल थी रहियो। वह दर्जी बि मज़दूर आहे उजरत वधाए खेनि जीअण जो हक़ ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त ॾींहों ॾींहुं सिलाई जो हर सामान बीण खां टीण ते महांगो थींदो पियो वञे ऐं बिजली बि महांगी थी वई आहे, जॾहिं त दुकाननि जूं मसवाड़ूं बि वधी वयूं आहिनि ऐं गैस ते बि वधीक ख़र्च अचे थो। सिलाई जो मुनासिब अघ रखी कारीगरनि जी उजरत पिणु वधाई वञे। उन मौके ते अॻवाननि वधीक चयो त वगण में दर्जी यूनियन खे फ़ाल करे पंहिंजा जाइज़ मसला हल कया वेंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सौरभ सुमरो अवाजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिल कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।